अच्छा तारा हूँ त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर प्रोग्राम में साॻियूं ई तक़रीबन साॻियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त हीअं कुझु न कुझु चेंजिंग ईंदी आहे। जीअं तव्हां हाणे रिपोर्टिंग में आहियो त उन ते असांजी ॻाल्हि थी। असां वटि जेको हाणे सेगमेंट आयो आहे उहो थोरो हिकिड़ो इंट्रस्टिंग मतिलबु सेगमेंट आहे ऐं उहो जोगी साहिब जो आहे। उन में लियाकत साहिब जेको आहिनि तव्हांखे टेरो कार्ड जे ज़रिए अगरि को सुवाल आहे उहो बि पुछी सघो था। पर हिन में तव्हां अची करे लियाकत साहिब खे पंहिंजो हथु ॾेखारींदो ऐं पोइ लियाकत साहिब तव्हांखे तव्हांजी शख़्सियत जे बारे में ॿुधाईंदो त तव्हां छा पातो, छा विञायो, छा खोइण वारा आहियो, सभु कुझु ॿुधाईंदो, नेगेटिव पॉज़िटिव सभु कुझु। त तव्हां थोरो अचो अची हथु ॾेखारो, उन खां पोइ मज़ीद वरी मोबाइल रखी अचो। मोबाइल रखी अचां? हा हा अबा मुंहिंजी वीडियो त ठाहियो छा हथ में वीडियो ठहे पई। वीडियो जो क्लिप तव्हांखे मिली वेंदो, टेंशन न वठो। हीअं कयां ठीकु आहे। हाणे हू जेको थियो आहे परियों हथु जेको आहे हीउ ॾिसंदासीं। हा तारा हीउ तव्हांजे हथ जी हथेली जी साइज़ आहे, हीउ तव्हांजी आङुरियुनि जी साइज़ आहे। इन सां मूंखे हिकिड़ो ख़ासि अंदाज़ो थींदो आहे त तव्हां छा आहियो शख़्सियत बतौर शख़्सियत। ठीकु आहे। हीअ लाइन आहे, हीअ दिलि जी लाइन आहे, हीअ दिमाग़ जी लाइन आहे ऐं ॿ आहिनि, हिकु ॿ। ठीकु आहे। हीअ जेको लाइफ लाइन आहे इट्स अ क्वालिटी ऑफ लाइफ नॉट एज। हीअ एज न आहे। दिस इज़ लक लाइन, हल्की फुल्की अचे पई। ठीकु। विल पावर अलाए छो सुठो न आहे तव्हांजो। ऐं हीअ तव्हांजो ईगो आहे, हीअ तव्हांजी फैमिली, हीअ तव्हांजो कमु कारोबार ऐं हीअ जेके हज़ारों लाइन्स आहिनि हीअ इहो तव्हांजो ॿुधायां थो। तव्हां लिखी रखियो। तव्हां जीअं दिमाग़ जी ॻाल्हि कई त हीअ तव्हांजे दिमाग़ जी लाइन आहे। मूंखे नथो लॻे हिनखे दिमाग़ आहे, हिन तॾहिं त एॾो लॉस कयो आहे न। असल में ॿ शयूं हूंदियूं आहिनि। अगरि दिमाग़ हुजे त हुनखे सही इस्तेमालु कजे या फिर दिमाग़ आहे त ओवर कॉन्फिडेंस थी वञिजे। त हीअ जेको आहे हिन महिल ताईं जेके हिन हाणे जेको ब्रेक में जेके ॻाल्हियूं कयूं उन में लॻे थो त ओवर कॉन्फिडेंस हुई। अच्छा ॿियो त जंहिं एज में हीअ आहे उन एज में उनखे इहे थ्रेट हूंदा ई न त हीअ थी सघे थो नंढी आहे मां ईअं न थी सघे। रिपीट कयो। मां चवां थो तव्हां जंहिं एज में आहियो न तव्हांखे उहो जेको थ्रेड असल पोयों जेको घुमे पियो उहो तव्हांखे महसूसु न थियो। मतिलबु जेको असां ब्रेक ते जेका ॻाल्हि कईसीं ऑफ एयर ऑन एयर त नथा करे सघूं त उन जे हिसाब सां तव्हां ॿुधाइनि त माना तव्हांखे इहो अंदाज़ो ई न हूंदो त मूंसां ईअं कुझु थी थो सघे। ठीकु आहे। तारा हथनि जूं 4 क़िस्मूं हूंदियूं आहिनि, वाटर, फायर, एयर एंड अर्थ। तव्हांजो हथु प्योर वाटर आहे। वाटर असल में असीं आर्टिस्ट खे चवंदा आहियूं। हीअ ॾाढा सुठा फैशन डिज़ाइनर हूंदा आहिनि, इंटीरियर डिज़ाइनर हूंदा आहिनि, हीअ ब्यूटिशियन हूंदा आहिनि, हीअ सिंगर हूंदा आहिनि, हीअ मॉडल हूंदा आहिनि, हीअ फोटोग्राफर हूंदा आहिनि। हीअ ॾिसो था डिघो हथु पंहिंजो तो ये लंबे हाथ कानून के होते हैं मगर लंबे हाथ असल में आर्टिस्ट को होते हैं। तो आप एक आर्टिस्ट, तव्हां हिकिड़ा आर्टिस्ट आहियो। इंतहाई आला दर्जे जा जज़्बाती माण्हू, सभु फ़ैसला दिलि सां कंदा आहियो, दिमाग़ सां बिल्कुलु न कंदा। इहा ई ॻाल्हि हले पई, दिलि सां फ़ैसला कंदा दिमाग़ सां न कंदा आहियो। ऐं जॾहिं एग्रेसिव आहियो तव्हां पंहिंजी फील्ड में, यानी कि एज़ ए बाइकर ऐं इन खां बाद एज़ ए रिपोर्टर, इहो एग्रेसिव कमु आहे, को आसान कमु न आहे। जंहिं महिल तव्हां बाइकर बि हूंदो या रिपोर्टर बि हूंदो या टिकटॉकर बि हूंदो त इन जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांखे इन्हनि टिनी शयुनि जी फ़ौरन इजाज़त तव्हांजी फैमिली न ॾिनी हूंदी, उन में रुकावट हूंदी। पर छो त तव्हां जज़्बाती माण्हू आहियो इन करे तव्हांजी ॻाल्हि उन्हनि मञे वरिती त ओके ठीकु आहे तव्हां हिनखे हलायो। दिलि जी इलाही वॾी अज़रा, हद खां वधीक वॾी, हद खां वधीक एबनॉर्मल हद ताईं वॾी, नॉट बिग हार्टेड, एबनॉर्मली बिग हार्टेड, वॾे दिलि वारी। ख़र्चा बि, दोस्तियूं बि, फ्रेंडशिप सर्कल बि, शोहरत बि, हद खां वधीक माण्हू सुञाणनि। घटि में घटि तव्हांजे हल्के में हर माण्हू तव्हांखे सुञाणे। ऐं कुझु देरि पहिरियों जेके ॻाल्हियूं असां मेकअप रूम पे कयूं उन जो शिकार बि हीअ थींदियूं आहिनि। कीअं? हीअ नज़र जो शिकार बि थींदियूं आहिनि। हा नज़र बद नज़र बि हिननि खे लॻंदी आहे, नज़र हिनखे लॻंदी आहे। दिमाग़ में हिन वटि 2 लाइनूं आहिनि। सो शी इज़ नॉट फोकस्ड। हिन जो दिमाग़ हिकु जाइ ते बीहंदो ई न आहे। इन जा इरादा हिकिड़ी शइ राति जो वरी ॿी शइ सोचींदी आहे, राति ॿी शइ वरी ये भी करूंगी, ये भी करूंगी, ये भी करूंगी, वरी उन्हनि में टिनी